अगर भिटशा जो मलाखड़ो नथो थिए त उन ते पहलवानन ऐं मल एसोसिएशन जो छा रद्दमल आहे? भिटशा जो मलाखड़ो मल जी जान आहे। छा पहलवान ऐं उहिदेदार ईअं चाहिनि था त मलाखड़ो न थिए? अगर न त पोइ हिन महिल ताईं को बि एक्शन, एहतजाज या प्रेस कॉन्फ्रेंस साम्हूं छो न आई आहे? कलंदर जे मेले ते रुगो 500 या 1000 नथो मिले त एहतजाज, अखबारनि में लेख ऐं बाइकाट जो चिताव ॾिनो वञे थो त पोइ भिटशा मलाखड़े लाइ छो न? छा हाणे मल एसोसिएशन ऐं पहलवाननि वटि मल जो क़दुरु उहो बचियो आहे जो पैसनि लाइ त वावेला कनि था पर शौक़ जे मलाखड़े न थियण ते ख़ामोश आहिनि? असीं वज़ीर आला सैयद मुराद अली शाह, औक़ाफ़ खाते जे वज़ीरनि ऐं स्पोर्ट जे वज़ीरनि खे अपील था कयूं त भिटशा जो मलाखड़ो करायो वञे ऐं असीं मुकमिल SOPs ते अमल कंदासीं। सो बराए महिरबानी दोस्तों, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा, महिरबानी।